जी नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾींदालो त वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला इस्लामाबाद इंतज़ामिया ऐं पुलिस खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। संदसि चवणु आहे त मुलाज़िमनि ऐं ड्यूटी ते ईंदड़नि खां सवाइ कंहिंखे बि इस्लामाबाद न छॾियो वञे। जाड़नि शहरनि लाइ ईंदड़ मीडिया वारनि खे एंट्री पॉइंट्स ते न रोकियो वञे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला इस्लामाबाद इंतज़ामिया ऐं पुलिस खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, अवां खे अपडेट कंदा हलूं। उन अहम ख़बर जे हवाले सां राणा सनाउल्ला जो चवणु आहे त मुलाज़िमनि ऐं ड्यूटी ते ईंदड़नि खां सवाइ कंहिंखे बि इस्लामाबाद न छॾियो वञे। संदसि चवणु हो त जाड़नि शहरनि लाइ ईंदड़ वींदड़ जेके रस्ता आहिनि उन्हनि खे चेक कयो वञे। मीडिया वारनि खे एंट्री पॉइंट्स ते न रोकियो वञे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला पारां चयो वियो आहे त जाड़नि शहरनि जे अस्पतालुनि तरफ़ ईंदड़ समूरा रस्ता खोलिया वञनि। मरीज़नि ऐं उन्हनि सां गॾु ईंदड़नि खे अस्पताल अचण खां न रोकियो वञे। जाड़नि शहरनि जी अस्पतालुनि तरफ़ ईंदड़ समूरा रस्ता खोलिया वञनि।